इन्ना कफ़ैना कल मुस्तहज़ीन रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला जो आखिरी प्यारो पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जा आखिरी पैगंबर आहिनि, इमामुल अंबिया आहिनि, सैयदुल मुरसलीन आहिनि ऐं औलाद आदम जा सरदार आहिनि। अल्लाह जो आखिरी प्यारो पैगंबर जंहिंजे शान खे अल्लाह ताला बुलंद फरमायो आहे, बाज़ दीन जा दुश्मन नाम निहाद मुसलमान हिंदू ईसाई ऐं यहूदी उन्हनि खां इहा ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए त अल्लाह जे प्यारे पैगंबर जो नालो बुलंद रहे। तंहिंजे करे वक्त ब वक्त अहिड़ी क़िस्म जी प्रोपेगेंडा कंदा रहंदा आहिनि तां त अल्लाह जे प्यारे पैगंबर जे शान में का कमी अची वञे। इहा उन्हनि बदनसीबनि जी जहालत आहे, अणॼाणाई आहे त जंहिं हस्ती जो शान अल्लाह ताला बुलंद कयो आहे, सॼी दुनिया जा काफ़िर बदमाश दीन जा दुश्मन गॾिजी पवनि उन अज़ीम हस्ती जे शान खे घटाए नथा सघनि, हेठां करे नथा सघनि। अल्लाह ताला पाण क़ुरान करीम जे अंदरि क़ुरान करीम जी 15 नंबर सूरत सूरह हिज्र उन जी 95 नंबर आयत में फरमायो, इन्ना कफ़ैनाकल मुस्तहज़ीन। ऐं पैगंबर बेशक असां तुंहिंजे लाइ उन्हनि जे मुक़ाबले में काफ़ी आहियूं जेके ठठोलियूं कनि था, मज़ाक कनि था, इस्तहज़ा कनि था। यानी जेके बि माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर सां मज़ाक कनि था, ठठोलियूं कनि था, अल्लाह ताला गारंटी ॾिनी त आऊं उन्हनि जे मुक़ाबले में काफ़ी आहियां तव्हां जे लाइ। जॾहिं अल्लाह ताला इहो ऐलान कयो त इहो सबूत आहे पूरी दुनिया जा काफ़िर जेकॾहिं गॾिजी पवनि अल्लाह जे नबी जे शान खे घटाइण जे लाइ, उहो शान कॾहिं कोन घटिबो। तव्हां ॾिसो के दौर जे अंदरि ॿ नाम निहाद मुसलमान सलमान रुश्दी बदबख्त ऐं मलूना तस्लीमा नसरीन अल्लाह जे प्यारे पैगंबर शान में गुस्ताखी कई। अॼु दुनिया उन्हनि खे सुञाणे बि कोन थी, जीअरा आहिनि या मरी विया। लेकिन जीअं वक़्तु गुज़रंदो वञे अल्लाह जे आखिरी प्यारे पैगंबर जो शान मान मर्तबो मथाऊं थींदो वञे, इज़त वधंदी वञे।
हाणे हिकिड़ी बदबख्त औरत जंहिंजो तालुक़ हिंदुस्तान सां आहे ऐं हिंदुस्तान जी कट्टर मज़हबी तंज़ीम बीजेपी जेका मुसलमाननि जी वॾी दुश्मन पार्टी आहे, उन बदबख्त औरत अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई। हुन हमलो कयो त मुसलमाननि जे पैगंबर हिकु 9 सालनि जी छोकिरी सां शादी कई जॾहिं त संदसि उमिरि 50 सालनि खां बि ज़्यादा हुई। उनजो जवाब बाद में इंशाअल्लाह अल्लाह जी तौफ़ीक़ सां ॾियण वारो आहियां, पर उन खां अॻु में आऊं चाहियां थो त अल्लाह जे प्यारे पैगंबर जो जेको शान अल्लाह ताला बुलंद कयो आहे उनजा मिसाल तव्हांजे साम्हूं रखंदो हलां। अल्लाह ताला क़ुरान मजीद जी आख़िरी पारे में फरमायो व रफ़अना लक ज़िक्रक, ऐं पैगंबर असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे, असां तुंहिंजे शान खे मथाऊं करे छॾियो आहे। हाणे जंहिंजे शान खे अल्लाह ताला रब्बुल आलमीन मथाऊं करे सॼी दुनिया जा काफ़िर बदबख्त गॾिजी पवनि, उन अज़ीम हस्ती जे शान खे घटाए नथा सघनि। हिकिड़ो मिसाल ॾेई तव्हांखे सम्झायां थो। अहिड़ो मिसाल आहे जेकॾहिं तव्हांजे ज़हन में वेही वियो तव्हां ख़ुदि महसूस कंदा त अल्लाह पंहिंजे आख़िरी प्यारे पैगंबर जे शान खे कीअं बुलंद कयो आहे। तव्हां ॾिसो हींअर नेट ते वञो त पूरी दुनिया जे अंदरि मस्जिदनि जो तादाद उन्हनि जी तहक़ीक़ मुताबिक़ 40 लख आहे। हालांकि तादाद इन खां घणो आहे तमामु, पर ठीकु आहे, असां उन्हनि जी तहक़ीक़ खे तस्लीम कंदे मञूं था त दुनिया में मसाजिद जो तादाद 40 लख आहे। हाणे सोचियो 24 कलाकनि में 5 दफ़ा अज़ान अचे थी ऐं हर अज़ान जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर जो नालो 2 दफ़ा वरितो वञे थो, 2 दफ़ा नालो वरितो वञे थो। 5 अज़ाननि में घणा दफ़ा नालो वरितो वेंदो? 10 दफ़ा। हाणे 40 लख मसाजिद जे अंदरि जेकॾहिं 24 कलाकनि में 10 दफ़ा अल्लाह जे नबी जो नालो वरितो वञे त माना 4 करोड़ दफ़ा 24 कलाकनि में अल्लाह जे नबी जो नालो पूरी दुनिया में वरितो वञे थो। अञा अॻिते मुसलमान इकामत चवनि था, तकबीर चवनि था, हर नमाज जे लाइ जेका फर्ज़ नमाज आहे 5 फर्ज़ नमाज़ूं 24 कलाकनि में 5 दफ़ा इकामत चई वञे थी। हनफी हज़रात 2 दफ़ा चवंदा आहिनि अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, अहल हदीस हंबली शाफ़ी उहे 1 दफ़ो चवंदा आहिनि। हाणे जेकॾहिं असीं विच वारो अंग वठूं, के 1 दफ़ो चवनि था, के 2 दफ़ा चवनि था, 5 दफ़ा जमात खड़ी थिए थी, असां सम्झूं त 7 दफ़ा अल्लाह जे नबी जो नालो वरितो वञे थो। न असीं 5 था वठूं न 10 था वठूं, विच वारो अंग 7 दफ़ा अल्लाह जे नबी जो नालो वरितो वञे थो। वेही सोचियो 40 लख मस्जिदनि जे अंदरि जेकॾहिं 7 दफ़ा नालो वरितो वञे त माना 2 करोड़ 80 लख दफ़ा 2 करोड़ 80 लख दफ़ा नालो सिर्फ़ इकामत में तकबीर में वरितो वञे थो। अञा अॻिते
दुनिया जा मुसलमान नमाज अदा कन था, फर्ज नमाज पढ़न था, सुन्नत अदा कन था, नफली नमाज पढ़न था, ऐं हर इन नमाज के अंदर उनके दुरूद पाक पढ़णो आहे। दुरूद के अंदर अल्लाह के नबी जो नालो 4 दफ़ा अचे थो, 4 दफ़ा। माना हिकिड़ो नमाज़ी ईअं चइजे त हू जेकॾहिं 5 वक़्तनि जी नमाज अदा करे थो त सिर्फ़ फर्ज़ नमाज में 20 दफ़ा अल्लाह के प्यारे पैगंबर जो नालो वठे। सिर्फ़ 5 वक़्त नमाज़नि के अंदर से फर्ज़ नमाज हो वो अल्लाह के प्यारे पैगंबर जो 20 दफ़ा जेको सो माना नालो वठे थो। हाणे जेकॾहिं असां 40 लख मस्जिदूं जी दुनिया में चयो वियो आहे, उन में सरासरी तौर, हालांकि आउं तमामु घटि अंग पियो वठां, बाद मसाजिद के अंदर हज़ारे माण्हू हूंदा आहिनि, लखे माण्हू हूंदा आहिनि, पर आउं जेकॾहिं सरासरी तौर 10 नमाज़ी वठां हर मस्जिद के अंदर, हर मस्जिद के अंदर हर वक्त ते 10 नमाज़ी, वे नमाज़ी 5 वक्तन में 200 दफ़ा नालो वठन था अल्लाह के नबी जो। ऐं जेकॾहिं असीं 40 लख मस्जिदन सां उनखे ज़र्ब करियूं त 80 करोड़ दफ़ा अल्लाह के नबी जो नालो हिन धरती ते वरतो वञे थो, सिर्फ़ दुरूद के अंदर। वही सोचो, अञा नफली नमाज़ूं अलॻि आहिनि, अञा सुन्नतूं अलॻि आहिनि, अञा नमाज़ जनाज़ा अलॻि आहे। जेकॾहिं असां सभिनी नमाज़नि खे गॾु करियूं, उन्हनि जे अंदर दुरूद पढ़ियो वञे थो, हर दुरूद जे अंदर अल्लाह जे नबी जो नालो 4 दफ़ा, ऐं यकीन सां चवां थो सिर्फ़ 24 कलाकनि जे अंदर पूरी दुनिया जे अंदर अरबें दफ़ा मुहम्मद रसूलुल्लाह सां नालो वरतो वञे थो। दुनिया में को हिकिड़ो इंसान आहे, को हिकिड़ो इंसान आहे जो इन शान जो मुक़ाबिलो करे सघे? आहे को मुक़ाबले में? वॾे खां वॾो इंसान हुजे, मूंखे ॿुधायो बाद जा नाला त सालनि ताईं कोन था वरिता वञनि, महीननि ताईं कोन था वरिता वञनि। ऐं रब्बुल आलमीन छा शान बुलंद कयो आहे जो अरबें दफ़ा अल्लाह जे नबी जो नालो वरितो वञे थो सिर्फ़ 24 कलाकनि जे अंदर। ऐं ॿुधाईंदो हलां, ही पूरी दुनिया इन्हे जो को सेकंड को मिंट खाली ना आहे, को भी मिंट ऐं सेकंड जॾहिं दुनिया जे कंहिं न कंहिं हिस्से में को मुसलमान अज़ान ॾींदड़ न हुजे, तकबीर चवंदड़ न हुजे या नमाज़ पढ़ंदड़ न हुजे। माना हर वक्त पूरी दुनिया के अंदर अल्लाह के आखिरी प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरतो पियो वञे, जंहिं नाले के, जंहिं हस्ती के अल्लाह ताला एतरे कदर बुलंद करे छड़ियो आहे। दुनिया जी का ज़लील औरत को बदबख्त जेकॾहिं चाहे तो मुहम्मद रसूलुल्लाह जे शान के घटाया, उनकी ताकत ही कोन्हे। तव्हां ॾिसो अल्लाह इन दीन के अंदर केॾी ताकत रखी आहे। 2001 जे अंदर जॾहिं हिननि अमेरिका वारनि हथ ठोकियो वाकियो आंदो ट्विन टावर्स ते हमले जो, सॼो हिननि जो पंहिंजो प्लान हो सिर्फ़ अफ़गानिस्तान ते हमले करण जे लाइ। इन्हनि रिथाबंदी कई हुई, रिथाबंदी इन्हनि जी पंहिंजी हुई ऐं हमलो दुनिया खे ॾेखारियो वियो। हिननि सोचियो त शायदि इस्लाम बदनाम थी वेंदो, मुसलमान बदनाम थी वेंदा, लेकिन हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे CNN जी रिपोर्ट आहे त इन ई हमले खां पोइ सिर्फ़ 4 महीननि जे अंदर अमेरिका में 35,000 माण्हू मुसलमान थी विया। त इस्लाम आइडियोलॉजिकल सुपर पावर आहे, नज़रियाती सुपर पावर आहे। दुनिया जो को भी इंसान इस्लाम के हेठां नथो करे सके, मग़लूब नथो करे सके। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शान के अल्लाह ताला बुलंद कयो आहे, दुनिया जो को भी इंसान उन प्यारे पैगंबर जे शान के घटाए नथो सके। ऐं कीअं घटाईंदो? ही क़ुरान खोलियो
कुरान मजीद अल्लाह के प्यारे पैगंबर जे शान से भरियो पियो। खबर ना आहे माण्हू छो कूड़ा किस्सा ॿुधाईंदा आहिनि, छो कूड़ियूं कहानियूं ॿुधाईंदा आहिनि। छा अल्लाह जे कलाम जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर जो शान घटि बयान थियल आहे जो तव्हां कूड़ा किस्सा ॿुधायो था, कूड़ियूं कहानियूं ॿुधायो था। खोलियो सूरह हुजरात, कुरान जी 49 नंबर सूरत आहे। अल्लाह अकबर, प्यारे पैगंबर जो शान छा आहे। अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी वला तजहरू लहू बिलकौल कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ईमान वारो, तव्हां पंहिंजा आवाज़ पैगंबर जे आवाज़ खां बुलंद न करियो। जीअं हिक ॿिए खे तव्हां वॾे आवाज़ सां सॾींदा आहियो, पैगंबर खे न सॾियो, मतां तव्हांजा अमल तबाह थी वञनि, तव्हांखे ख़बर बि न पवे। इहा प्यारे पैगंबर जो शान। जेकॾहिं को माण्हू अल्लाह जे नबी जे साम्हूं बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए थो, अल्लाह फरमाए थो उनजा अमल तबाह बर्बाद थी सघनि था। छा दुनिया में इहो मक़ाम के ॿिए इंसान जो आहे? खोलियो कुरान मजीद, अल्लाह ताला छा फरमायो पंहिंजे प्यारे पैगंबर जे बारे में, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। मुंहिंजो पैगंबर पंहिंजी ख़्वाहिश सां कोन थो ॻाल्हाए, इहा वही आहे जेका पैगंबर ते नाज़िल थिए थी। दुनिया में को ॿियो इंसान आहे अंबिया किराम खां सवाइ, चाहे सहाबा हुजनि, अइमा हुजनि, मुजाहिदीन हुजनि, औलिया उल्लाह हुजनि, कंहिंजे बारे में तव्हां नथा चई सघो त जेकी कुझु ॻाल्हाए थो अल्लाह जी वही जे तहत ॻाल्हाए थो। इहो दर्जो जेकॾहिं आहे त मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं क़ुरान में अल्लाह ताला छा फरमायो, पाण रब्बुल आलमीन गवाही ॾिनी, फरमाई व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। बेशक ऐं पैगंबर तूं अखलाक जे आला दर्जे ते फाइज़ है। रब्बुल आलमीन पाण फरमाए पियो त अल्लाह जो नबी अखलाक जे आला दर्जे ते फाइज़ आहे। अहिड़े अज़ीम अखलाक वारो इंसान दुनिया में आयो ई कोन्हे, नकी करे कॾहिं वरी ईंदो, छो त अल्लाह जे रसूल पंहिंजे अखलाक जा अहिड़ा नमूना छॾिया आहिनि जो पूरी दुनिया उनजो मुक़ाबिलो नथी करे सघे। तव्हां ॾिसो, यहूदी, मुसलमाननि जा दुश्मन, काफ़िर। सही बुखारी जी रिवायत आहे, हिकिड़ो छोकिरो बीमार थिए थो, यहूदी आहे, अल्लाह जी नबी जी मजलिस में ईंदो हो, पाण वञनि था तबियत पुछण, तबियत पुछी तबलीग कनि था, दीन पेश कनि था। अल्लाह अकबर, छोकिरो पंहिंजे पीउ ॾांहुं निहारे थो त बाबा छा थो चवे। यहूदी बि को चङो माण्हू हो, चए थो अते अबुल कासिम, पुट अबुल कासिम जो चयो मञ। अल्लाह अकबर, उहो छोकिरो ओॾी महिल चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं शाहिदी ॾियां थो अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, शाहिदी ॾियां थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। कलमू पढ़ी मुसलमान थियो, पाण सगुरा घर खां ॿाहिरि निकिता, लेकिन तारीफ़ पंहिंजी कोन था कनि। केॾी न्याज़मंदी आहे, केॾी इनकिसारी आहे, को तकबर कोन्हे, पाण पढ़ाइण कोन्हे। पाण फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनक़ज़हु मिनन नार। उन अल्लाह जी हमद, उन रब जी तारीफ़ जंहिं हिन छोकिरे खे जहन्नम जी बाहि खां बचाए वरितो। इहा अखलाक जो आला नमूनो। हिकिड़ो काफ़िर बीमार थिए थो, पाण सगोरा उन जी तबियत पुछण वञनि था। तव्हां ॾिसो, अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर जे बारे में मुसलमाननि खे बि हुकुम ॾिनो आहे त जॾहिं नबी सां ख़िताब कनि, एहतियात जे पहलू खे मदे नज़र रखनि। जॾहिं पाण सगोरा साहबा जी मजलिस में वेंदा हुआ त बाद औकात यहूदी मुनाफ़िक थी वेंदा हुआ। हाणे वॾी मजलिस आहे, परे परे ताईं माण्हू वेठल आहिनि। साहबा किराम चवंदा हुआ राइना, जंहिंजी माना अल्लाह जा रसूल असांजी बि रिआयत करियो।
असां बि वेठा आहियूं, असां बि तव्हांजी ॻाल्हि ॿुधणु चाहियूं था। हाँ, जिन जे दिलि में पलीती हुई, बुग़्ज़ हो, उन्हनि पंहिंजे बुग़्ज़ खे ज़ाहिर कयो। उहे बदबख़्त छा चवंदा हुआ? ऐन खां पोइ या लॻाईंदा हुआ, राईना, जंहिंजी माना नऊज़ बिल्लाह, ऐं असांजा धनार, ऐं असांजा धराड़ अल्लाह जे रसूल जी तौहीन कंदा हुआ चालाकी सां, ज़बान खे घुमाए। लेकिन अल्लाह ताला त ॾिसे पियो न, हू त आलिमुल ग़ैब आहे। त हिननि बदबख़्तनि जी नियत छा आहे? अल्लाह मुसलमाननि खे हुक्म कयो, फरमाई या अय्युहल्लज़ीन आमनू ला तक़ूलू राइना वक़ूलु उन्ज़ुरना। ऐं ईमान वारो, हाणे जॾहिं तव्हीं नबी सां ॻाल्हायो त ईअं न चवंदा करियो राइना, असांजी रायत करियो, बल्कि चवंदा करियो उन्ज़ुरना, ऐं अल्लाह जो नबी असां ॾांहुं निहारियो। हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ जंहिं मञा यहूदी ने मुनाफ़िक़नि ग़लत मक़सद वरितो ते अल्लाह मना करे छॾी। ऐं इन मां दलील मिलियो त कुफ़ार जी मुशाहबत न आहे करणी। अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कोन्हे करणा जेके काफ़िर इस्तेमालु कनि था। अल्लाह मुसलमाननि खे मना करे छॾी, हालांकि उन्हनि जी नियत कोन हुई, नियत कोन हुई, पर मुशाहबत थिए पई कुफ़ार सां, यहूदियुनि सां। तंहिंजे करे अल्लाह ताला सहाबा खे बि हुक्म ॾिनो, हाणे इहो लफ़्ज़ तव्हांखे इस्तेमालु कोन्हे करणो। इन मां अंदाज़ो लॻायो रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगम्बर जी एहतराम इज़त खे केतिरे क़दुरु दर्जो ॾिनो आहे, केतिरे क़दुरु मक़ाम ॾिनो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो पान सगोरा, उन जो मक़ाम शान छा आहे? अहादीस जे अंदरि अल्लाह अकबर, बाज़ औक़ात अल्लाह जो नबी क़ुरान जे आम हुकम खे ख़ास बि करे थो ऐं क़ुरान जी सम्झाणी बि ॾे थो। असीं सभु ॼाणूं था क़ुरान में अल्लाह ताला चइनि जायुनि ते फरमायो आहे इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत, रब्बुल आलमीन तव्हां ते मोयल शइ खे हराम कयो आहे। चइनि जायुनि ते इहा आयत आई आहे क़ुरान जे अंदरि। हर उहा शइ जेका मरी वञे, तव्हां ज़बह न करे सघो, उहा शइ हराम आहे। लेकिन हदीस में अचे थो, बाज़ मुहद्दिसीन इन खे मरफ़ूअन ज़ईफ़ चयो आहे, लेकिन मौक़ूफ़न इन खे सही चयो आहे। पर उन्हनि इहा बि ॻाल्हि कई आहे त मौक़ूफ़न बि अहिड़ी ॻाल्हि सहाबी पंहिंजी राय सां नथो करे सघे, इहा रिवायत बि हुक्मन मरफ़ू आहे। हदीस लफ़्ज़न ओ हिल्लत लना मैततान व दमान, असांजे लाइ ॿ मोयल शयूं ॿ रत हलाल कया विया आहिनि। अम्बल मैततान, ॿ मोयल शयूं कहिड़ियूं आहिनि? फल जरादो वल हूत, मकड़ मरी वञे तॾहिं बि हलाल आहे, मच्छी मरी वञे तॾहिं बि हलाल आहे। वम्मद दमान, ॿ रत जेके हलाल कया विया आहिनि। फल कबेदो व तिहालो, जिगर रत जो क़िस्म आहे, हलाल आहे। तिली रत जो क़िस्म आहे, हलाल आहे। हाणे क़ुरान करीम हर मोयल शइ खे हराम चयो, लेकिन ही हदीस ॿुधाए थी, तशरीह करे थी त जेकॾहिं मच्छी मरी वञे तॾहिं बि हलाल। हीअ अल्लाह जे नबी जी तशरीह आहे, सम्झाणी आहे। तव्हां ॾिसो क़ुरान करीम में अल्लाह ताला नमाज़नि जा वक़्त मुक़रर कया आहिनि। इन्न सलात कानत अलल मोमिनीन किताबम मौक़ूता, बेशक नमाज मोमिननि ते फर्ज़ आहे मुक़रर वक़्त ते। ऐं पाण सभु ॼाणूं था त मग़रिब जो टाइम आहे, सिज लथो, मग़रिब नमाज जो टाइम थी वियो। लेकिन हाजी सगोरा इंशा अल्लाह हज ते वञण वारा आहिनि, जेके हज करे आया आहिनि, उन्हनि खे मालूम हूंदो त 9 ज़िलहिज्जा जी तारीख़, अरफात जो मैदान, 35 लख हाजी गॾु हुजनि था घणो करे, पर को बि मग़रिब नमाज अदा कोन कंदो। हालांकि अल्लाह छा चयो? नमाज जा टाइम मुक़रर आहे, मग़रिब जो टाइम आहे सिज ग़ुरूब थियणु, लेकिन अदा कोन कंदा। छो अदा कोन कंदा? जो अल्लाह जो प्यारो पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं हज अदा करण विया आहिनि, हिकिड़ो ई ज़िंदगी में हज अदा कयो अथनि। 9 तारीख़ ते
9 ज़िलहिज्जा जी तारीख़ अरफात के मैदान में अल्लाह के नबी मगरिब की नमाज अदा कोने कई। या पैगुंबर जे अमल की अहमियत, होना हो पैगुंबर जो फरमान उन जी अहमियत। तो वही सोचो अल्लाह छा पंहिंजे पैगुंबर के मकाम अता कयो। कुरान में फरमायाई व अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास मा नुज़्ज़िला इलैहिम। ऐ पैगुंबर ही कुरान असां तो ते नाज़िल कयो आहे इन जे लाइ तां तूं माण्हुनि खे कुरान जी सम्झाणी दी, माण्हुनि खे बयान करे ॿुधाई। ऐं जॾहिं कुरान तव्हां पढ़ंदो न, केतिरियूं अहिड़ियूं जायूं कुरान जूं ईंदियूं तव्हांखे सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी जेसि ताईं अल्लाह जो प्यारो पैगुंबर तव्हांखे न ॿुधाए। सूरह तौबा जे अंदरि अल्लाह ज़िक्र फरमायो 3 सहाबी जिन जे मामले खे मुल्तवी कयो वियो, उन्हनि ते ज़मीन तंग थी वई, सोढ़ी थी वई। भई 3 सहाबी केरु आहिनि? छो ज़मीन तंग थी वई? छा कुरान में किथे ज़िक्र आहे? तव्हांखे हदीसूं खोलणियूं पवंदियूं। अल्लाह जो नबी तव्हांखे ॿुधाईंदो कि 3 सहाबी उहे आहिनि जेके जंग तबूक ते हली न सघिया। काब बिन मालिक, मुरारा बिन रबी, हिलाल बिन उमैया, 3 सहाबी जेके जंग तबूक ते हली न सघिया। हिते कुरान उन्हनि जो ज़िक्र कयो, तव्हीं सम्झी नथा सघो। ऐं तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगुंबर जो मक़ाम। मुस्नद अहमदी हदीस आहे, पाण सुगरा फरमाइनि था मा बैन समाए अल अर्ज़ अहदुन इल्ला यालमु अन्नी रसूलुल्लाह इल्ला आसियल जिन्न वल इंस। मुस्नद अहमदी सही सनद सां हदीस आहे, पाण फरमाइनि था ज़मीन आसमान जे विच में जेका बि मखलूक आहे उहा समूरी मखलूक मूंखे सुञाणे थी त मुहम्मद रसूलुल्लाह आहियां, अल्लाह जो नबी आहियां, अल्लाह जो रसूल आहियां। सिवाय नाफरमान जिन्हनि जे, नाफरमान इंसाननि जे, ॿिया सभु मूंखे सुञाणनि था अल्लाह जो रसूल आहियां। ये हदीसूं मौजूद आहिनि। पाण सगुरनि खे जानवरनि सुञातो आहे। अबू दाऊद जी हदीस आहे, अल्लाह जो प्यारो पैगुंबर वञे थो हिकिड़े अंसारी जे बाग में, हिकिड़ो उठ अल्लाह जे रसूल खे ॾिसे थो, जानवर आहे पर सुञाणी वियो, भॼंदो अचे अची अल्लाह जे प्यारे पैगुंबर जे साम्हूं वेही रहियो। ऐं वेहण खां पोइ अल्लाह अकबर, अखियुनि मञा लुड़क उन जे जारी थी विया, अखियुनि मञा लुड़क वहण शुरू थी विया। छो शुरू थी विया? उन उठ बि सुञातो जंहिं हस्ती जे साम्हूं वेठल आहियां जो अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगुंबर आहे। ऐं पाण बि ॾिसो केतिरो अल्लाह फ़हम ॾिनो, केतिरो अल्लाह इल्म ॾिनो हो। पाण फरमाइनि था ऐन रब हाज़ल जबल, हिन उठ जो मालिक किथे आहे? इन्नहु शका इलैया, इन उठ मूं वटि शिकायत कई आहे। मालिक किथे आहे? सहाबा किराम ॿिया हिकिड़े अंसारी खे वठी आया। पाण सुगरा फरमाईंदा उठ मूं वटि शिकायत कई आहे, तूं हिनखे बुखायल रखी थो, कमु घणो वठी थकाई थो, उठ मूं वटि शिकायत कई आहे। अल्लाह हिकिड़े हदीस में पाण फरमाईंदा इत्तकुल्लाह फी हाज़िल बहाइम, हिन जानवरनि जे मामले में अल्लाह खां डिॼो। जानवर सुञाणनि पिया अल्लाह जे प्यारे पैगुंबर खे। ऐं ॾिसो अखलाक, किरदार, मको फतह कनि था उहे माण्हू जिन अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ूं ॾिनियूं। हब्बार बिन असवद संदन न्याणी जो अणसिधी तरह कातिल आहे। सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा जॾहिं हिजरत करे मके खां मदीने वञे पई, उठ ते सुवार आहे, हमल सां आहे, ही नेज़ो हणे थो, उठ भॻो। सैयदा ज़ैनब उठ तां किरी पई, हमल ज़ाया थी वियो, खून जारी थी वियो, उन जे करे वफ़ात करे वई। पर अहिड़ो माण्हू जॾहिं अल्लाह जे नबी जे साम्हूं आयो, पाण सगुरनि माफ़ी ॾेई छॾी। उस्मान बिन तलहा जे मके जे शुरूआती दौर जे अंदरि अल्लाह जे रसूल खे चाबी कोन ॾिनी हुई बैतुल्लाह जी। मको फतह कनि था, इंसान जे दिलि में कावड़ हूंदी आहे त हिन मूंखे शइ कोन ॾिनी, आउं बि पलांद करियां, आउं बि बदिलो वठां। पर छा अज़ीम अख़लाक आहे। पाण सहाबा तलब पिया कनि साईं असांखे चाबी ॾियो। सैयदना अली बिन अबी तालिब अॻिते वधे थो, अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब अॻिते वधे थो, पाण तवजो कोन था ॾियनि, सरीन था
ऐन उस्मान, उस्मान किथे आहे? उहो माण्हू जे अल्लाह जे रसूल खे चाबी कोन ॾिनी, उन ई उस्मान जे हवाले चाबी कनि था। एॾो अखलाक जो आला मयार। अबू सुफियान रज़ी अल्लाह अन्हु बाद में मुसलमान थी वियो। हर जंग जे अंदरि अॻवाणी कंदो हो अल्लाह जे रसूल जे मुक़ाबले में। जंग उहद में मुसलमाननि सख़्तु नुक़सान पए थो। अबू सुफियान अॻवान हो, पर जॾहिं मक्को फतह कनि था तॾहिं ऐलान जारी कनि था, मन दख़ल दार अबी सुफियान फहुव आमिन। जेको माण्हू अबू सुफियान जे घर में दाख़िल थी वियो उनखे बि अमन मिली वेंदो। अल्लाहु अकबर, छा इज़त कनि था उन ई माण्हू जी जेको मुक़ाबले में आहे। अबू सुफियान खे जॾहिं ख़बर पई अल्लाह जे रसूल मुंहिंजे बारे में ऐलान कयो आहे, दिलि ते असरु थियो। मूं त मुक़ाबला कया, मूं त मुखालफ़तूं कयूं, पर अल्लाह जो नबी एतिरे क़दर आला अख़लाक जो हामिल फौरन मुसलमान थी वियो। त केतिरा माण्हू अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे आला अख़लाक जे करे मुसलमान थिया। ऐं दोस्तो, सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम बि अल्लाह जे नबी जी इज़त बि कई, एतराम बि कयो, इताअत बि कंदा रहिया। अल्लाह जे कॾहिं उनजी वाखाण कई आहे, रब्बुल आलमीन तरफ़दारी कोन कई आहे सहाबा जी। उहे हिन जा लाइक़ हुआ, हक़दार हुआ, केतिरे क़दर इज़त कंदा हुआ। संदन चाचो अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब, रिवायत फ़ज़ाइल सहाबा, इमाम अहमद बिन हंबल जो किताब, इब्न अबी आसिम जो किताब अल अहाद वल मसानी, सही सनद सां के माण्हू पुछियो, अब्बास तव्हीं वॾा आहियो कि अल्लाह जो रसूल वॾो आहे? हालांकि उमिरि में पाण वॾो हो, चाचो हो, पर हाणे ज़बान गवारा नथी करे जो चवे त आऊं वॾो आहियां। छा जवाब ॾिनई? जवाब में चवे थो, हुव अकबरु मिन्नी व अना वलिदतु क़ब्लहु। वॾो त अल्लाह जो नबी आहे मूंखां, अल्लाह जो प्यारो पैगम्बर मूंखां वॾो आहे, पर पैदा पहिरीं आऊं थियो आहियां। हालांकि सभु माण्हू ॼाणनि था त जेको पहिरीं पैदा थींदो आहे उहो ई वॾो हूंदो आहे, लेकिन ज़बान गवारा नथी करे जो चवे त अल्लाह जे नबी खां वॾो आहियां। एतिरे क़दर एतिराम इज़त। इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थियो। मुसलमान थियण खां पोइ चवे थो, मां मसिस्तो फर्दी बे यमीनी मुंज़ो बायतो बेहा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां मुसलमान थियसि, पंहिंजो सॼो हथ अल्लाह जे नबी जे हथ में ॾिनमि, उन खां पोइ मूं कॾहिं हथ पंहिंजे शर्मगाह खे कोन लॻायो। जेको हथ अल्लाह जे नबी जे हथ में अची वञे उहो शर्मगाह खे लॻे। इमरान बिन हुसैन चवे थो, वरी कॾहिं इहो हथ मूं पंहिंजी शर्मगाह खे कोन लॻायो आहे। एॾी इज़त, एतिरो एहतराम सहाबा किराम जो। अल्लाह अकबर, उन अज़ीम इंसान जे बारे में जेकॾहिं को बदबख़्त घटि वधि ज़बान ॻाल्हाए थो त उहो पंहिंजे असलियत खे ज़ाहिर करे थो त उहो केतिरे क़दर किरियल आहे। हिकिड़ी हिंदुस्तान जी औरत जेका हिकु कट्टर मज़हबी तंज़ीम बीजेपी जी जेका रुकन आहे, तव्हांखे मालूम हूंदो, उन बदनसीब औरत अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई। ॿ नुक़्ता आहिनि, पर जेको अहम तरीन नुक़्तो आहे आउं उनजो जवाबु ॾियणु चाहियां थो। हुन एतिराज़ कयो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु 7 सालनि जी छोकिरी सां छो निकाह कयो? नऊज़ु बिल्लाह, सुम्म नऊज़ु बिल्लाह। ये बदबख्त काफ़िर, बेदीन, दहरिया, नाम निहाद मुसलमान, उहे हमलो कंदा आहिनि अल्लाह जे नबी जी ज़ात ते त नऊज़ु बिल्लाह, सुम्म नऊज़ु बिल्लाह। पाण सगोरा जेके माना जिनसी तस्कीन चाहींदा हुआ, इहो अल्लाह जे रसूल ते हिकिड़ो कूड़ो हमलो ऐं बहतान आहे। मूंखे ॿुधायो, प्यारे पैगम्बर जेके बि शादियूं कयूं, सीरत जा किताब खणो, अहादीस जा किताब खणो, सिवाय सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जे का बि घर वारी कुंवारी कोन हुई, या बेवा हुयूं, ऐं सभु उमिरि जूं वॾियूं। ऐं अल्लाह जे नबी जे करे शादी कई, उनमें हिकमतूं हुयूं, समाजी हिकमतूं, सियासी हिकमतूं। सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा सां
शादी कनि था, हिकिड़े यहूदी सरदार जी धीउ आहे, कबीलो मुस्लमान थी वञे। हाणे सोरो कीअं मुक़ाबिलो कंदो पंहिंजे नाथीअ सां? ॾिसो हिकमत केतिरी आहे। सैयदा उम्मे हबीबा सां निकाह कनि था, पीउ केरा? अबू सुफियान रज़ी अल्लाह अन्हु। हाणे न्याणी जॾहिं अल्लाह जे नबी जे निकाह में आहे, सोरो छा मुक़ाबिलो कंदो? त संदन जेके बि शादियूं आहिनि उनजे पोयां हिकमत आहे, नऊज़ बिल्लाह, उनजे पोयां जिन्सी तस्कीन कोन्हे। जेके जिन्सी तस्कीन जा तालिब हूंदा आहिनि से एतिरियूं वॾी उमिरि जूं औरतूं उन्हनि खे कोन चूंडींदा आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि, हिकिड़ो इंतिहाई अहम नुक़्तो आहे, अल्लाह जे रसूल सही बुखारी जी हदीस आहे, ॿियनि किताबनि में मौजूदु आहे। सैयदा आयशा सां जॾहिं निकाह थियो त सैयदा आयशा जी उमिरि बाद रिवायत में 6 साल आहे, बाद रिवायत में 7 साल आहे, पर रुख़सती थी 9 सालनि जी उमिरि में। रुख़सती जेका थी आहे, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जेका अल्लाह जे नबी जे घर वई आहे, उहा 9 सालनि जी उमिरि में, 9 सालनि जी उमिरि में। ऐं इहा उमिरि जेकॾहिं क़ाबिल एतिराज़ हुजे हा, इहो वाक़ियो जेकॾहिं नऊज़ बिल्लाह जेको सो मज़मूम हुजे हा, त पहिरियों नुक़्तो तमामु सोचियो अक़ल जे लिहाज़ खां, उन ई मदीने जे अंदरि मुनाफ़िक़ मौजूदु आहे, उन ई मदीने जे अंदरि यहूदी मौजूदु आहे, ऐं होॾां मुशरिक बि हुआ ॻोठनि जे अंदरि। जेकॾहिं इहो शादी जो वाक़ियो क़ाबिल एतिराज़ हुजे हा, सभ खां पहिरीं हमलो त यहूदी कंदा न, मुनाफ़िक़ कंदा न, मुशरिक चवंदा न त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 सालनि जी नियाणी सां कीअं निकाह कयो। जेकॾहिं इहा क़ाबिल एतिराज़ शइ हुजे हा, सभ खां पहिरीं यहूदी हमलो कंदा। जेके इंतज़ार में हूंदा हुआ त पैगंबर जी का कमज़ोरी मिले सां हमलो करियो, छा उन्हनि हमलो कयो? छा मुनाफ़िक़नि हमलो कयो? मालूम थियो त न, इहा शइ उन दौर जे अंदरि इलाइक़े में क़ाबिल एतिराज़ कोन हुई। अॻिते आउं अचां थो त अरब जे इलाइक़े में जेके गरम इलाइक़ा आहिनि, उन्हनि जे अंदरि छोकिरियूं जल्दी जवान थी वञनि थियूं। अॼु बि गरम इलाइक़ो, उन सां गॾोगॾु समाजी हैसियत, माली हैसियत, माली हैसियत माना खुराक तमामु भली आहे, सुठी खुराक आहे, ताक़तवर आहे। ऐं सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खे बाद में खुराक बि सुठी मिली, तंदुरुस्त थी वई। खुराक जेकॾहिं तव्हांजी ग़िज़ा तव्हांजी ताक़तवर आहे ऐं तव्हांजो समाजी माहौल बि अव्हांजे हक़ में आहे, त छोकिरियूं जल्दी जवान थी वञनि थियूं। अॻिते आउं केतिरा ई दलील पेश करियां इंशा अल्लाह ताला। हाणे हमलो कंदा आहिनि बाद बदबख़्त इमाम बुखारी ते, त बाबा ॾिसो इमाम बुखारी पंहिंजी सही बुखारी जे अंदरि अहिड़े क़िस्म जी रिवायत आणे छॾी। इहे जाहिल हमलो कंदा आहिनि जिन खे अहादीस जी ॼाण कोन्हे, नाम निहाद मुस्लमान, दहरिया, लिबरल जेके हमलो कंदा आहिनि, उन्हनि जाहिलनि जे इल्म जे लाइ ॿुधाईंदो हलां त इमाम बुखारी खां अॻु में 9 मुहद्दिस अहिड़ा आहिनि जिन इन हदीस खे पंहिंजे किताबनि में रिवायत कयो आहे। 9 मुहद्दिस सभु इमाम बुखारी खां अॻे जा आहिनि, उन्हनि इन हदीस खे नक़ल कयो आहे पंहिंजे हदीसनि जे किताबनि में। नाला ॿुधंदा हलो, इमाम अब्दुर्रज़ाक़ अॻ में आहे, इमाम इब्न अबी शैबा, इमाम अबू दाऊद तयालसी, इमाम अहमद बिन हंबल, इमाम शाफ़ई, इमाम हुमैदी, इमाम इसहाक बिन राहवे, इमाम इब्न साद, इमाम सईद बिन मंसूर। ये 9 मुहद्दिस मूं वटि किताब मौजूद आहिनि। 9 मुहद्दिसीन पंहिंजे किताबनि में ही हदीस इमाम बुखारी खां अॻु में आंदी। हाणे कहिड़ो एतिराज़ कंदो बुखारी ते हमलो करण वारो? हाणे हिकिड़ो जवाबु ॾींदो, तव्हांजो पंहिंजो मुतालो नाक़िस आहे, तव्हां कॾहिं किताब ॾिठा ई कोन हदीस जा, कीअं था एतिराज़ करियो? ऐं उन खां पोइ 6 वाक़िया तव्हांखे ॿुधायां थो त सऊदी अरब जे इलाइक़े जे अंदरि गरम इलाइक़नि में छोकिरियूं 9 सालनि जी उमिरि जे अंदरि उन्हनि खे हैज़ बि ईंदो हो ऐं उहे माऊं बि थी वञनि। 6 वाक़िया। पहिरियों वाक़ियो ॿुधाईंदो हलां, अल्लाहु अकबर, सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाहु अन्हु पंहिंजी नियाणी परणाए ॾिनी अब्दुल्ला बिन आमिर खे।
सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी नियाणी परणाए ॾिनी अब्दुल्ला बिन आमिर खे, ऐं अब्दुल्ला बिन आमिर खे जॾहिं परणाए ॾिनाई तॾहिं संदन नियाणी जी उमिरि 9 साल हुई। तारीख़ दिमिश्क 70 नंबर जिल्द, हिस्सो 88 नंबर सफ़ो। माना सिर्फ़ अल्लाह जो रसूल न, ॿिया बि वाक़िया मौजूद आहिनि। सैयदना मुआविया पंहिंजी नियाणी परणाए ॾिनी आहे अब्दुल्ला बिन आमिर खे 9 सालनि जी। उनखां पोइ ॿियो वाक़ियो इमाम दार कुतनी अज़ीम मुहद्दिस आहे, उनजो किताब आहे सुनन दार कुतनी, रिवायत नंबर 3836। उन में रिवायत आणे थो इमाम दार कुतनी त रावी जेको इन रिवायत जो आहे अब्बाद बिन अब्बाद अल मुहल्लबी, अब्बाद बिन अब्बाद अल मुहल्लबी, उहो चवे थो असां पंहिंजे ख़ानदान में हिकु छोकिरी ॾिठी जेका 18 सालनि जी उमिरि में नानी थी चुकी हुई। 18 सालनि जी उमिरि में, छो त उन औरत 9 सालनि जी उमिरि में छोकिरी ॼाई, वरी उन छोकिरी 9 सालनि जी उमिरि में शादी कई, वरी उनखे साल खां पोइ जेको सो माना ॿार थी वियो। 18 सालनि जी उमिरि जे अंदरि उहा छोकिरी नानी थी चुकी हुई। चवण वारो केरु? अब्बाद बिन अब्बाद अल मुहल्लबी, सुनन दार कुतनी 3 नंबर जिल्द 223 नंबर सफ़ो। उनखां पोइ सही बुखारी, ही टियों हवालो आहे। सही बुखारी जे अंदरि इमाम बुखारी हदीस नंबर 2664 खां अॻु में हिकिड़ो रावी आहे हदीस जो जंहिंजो नालो हसन बिन साले बिन हय 169 हिजरी में फौत थिए थो। उहो चवे थो त मूं हिकु पाड़ेसरी छोकिरी ॾिठी जेका 21 सालनि जी उमिरि में नानी थी चुकी हुई। 21 सालनि जी उमिरि में हसन बिन साले बिन हय, सही बुखारी, इमाम बुखारी तालीकन रिवायत आंदी। वही सोचो ही टियों वाक़ियो। चौथों वाक़ियो इमाम लैस बिन साद अज़ीम मुहद्दिस आहे, उनजो कातिब अब्दुल्ला बिन साले, उहो चवे थो मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी छोकिरी 9 सालनि जी उमिरि में हामिला थी वई। हवालो इब्न अदी जो किताब अल कामिल, इमाम इब्न अदी अल कामिल 5 नंबर जिल्द 343 नंबर सफ़ो। इहे जेके से हवाला उनखां सवाइ जेके से हवाला मौजूद आहिनि, इमाम शाफ़ी जा बि हवाला मौजूद आहिनि। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह चवे थो हवालो सुनन अल कुबरा जो जिल्द नंबर 1 614 नंबर सफ़ो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह चवे थो तिहामा जो इलाइक़ो, जेको मके खे बि तिहामा चइबो आहे, उन में ईअं चइजे त जीज़ान जो इलाइक़ो बि शामिल आहे, उन में जद्दो बि शामिल आहे, गर्म इलाइक़ो उनखे तिहामा चइबो आहे। जो तिहामा जे इलाइक़े अंदरि जेके छोकिरियूं आहिनि उहे जेतिरो जल्दी उन्हनि खे हैज़ अचे थो, इमाम शाफ़ी चवे थो एतिरो जल्दी के ॿिए इलाइक़े जी छोकिरियुनि खे हैज़ कोन थो अचे। इमाम साहब चवे थो उन्हनि खे 9 सालनि जी उमिरि में हैज़ अची वञे थो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह सुनन अल कुबरा 1 नंबर जिल्द 614 नंबर सफ़ो, हेॾे अज़ीम मुहद्दिस जो माना त हवालो। ऐं साॻियो इमाम शाफ़ी ही 6 नंबर हवालो, 3 किताबनि जा हवाला, सीर आलाम नुबला, हिलियतुल औलिया अबू नुइम जो, ऐं मनाकिब शाफ़ी इब्न अबी हातिम जो, 3 किताबनि जा हवाला। इमाम शाफ़ी चवे थो यमन में मूं ॾिठो त अक्सर 9 सालनि जी छोकिरी खे हैज़ अची वञे थो। ही 5 हवाला, बल्कि 6 हवाला, माना उन अरब दौर जा, त उन ज़माने जे अंदरि 9 सालनि जी छोकिरी खे हैज़ बि आयो आहे, हमल सां बि थी वञे। अञा बि अॻिते अचां थो, हिन दौर जा हवाला पेश करियां थो, पर उन खां अॻु में उन्हनि जो रद्द करणु चाहियां थो जेके चवनि था त बाबा इहा शइ सिर्फ़ु हदीस में आहे। हालांकि क़ुर में बि दलील मौजूदु आहे त नाबालिगा छोकिरी जो निकाह थी सघे थो। उहा छोकिरी जंहिंखे हैज़ न आयो आहे तंहिंजो निकाह बि थी सघे थो। क़ुर सूरह तलाक 65 नंबर क़ुर जी सूरत आयत नंबर 4, अल्लाह हिते इन आयत में औरतुनि जूं 3 क़िस्मनि जूं औरतूं उनजी इद्दत बयानु कई आहे। अहिड़ो नुक़्तो ज़हन में ॻाढ़ियो, 3 क़िस्मनि जूं औरतूं रब्बुल आलमीन उनजी इद्दत बयानु कई आहे, ऐं इद्दत हमेशा निकाह खां पोइ थींदी आहे। इहो पॉइंट दिमाग़ में ॻाढ़ियो। अल्लाह इद्दत जी ॻाल्हि कई आहे, इद्दत कॾहिं थींदी आहे? निकाह खां पोइ। इद्दत निकाह खां अॻु में कोन थींदी आहे। हाणे उहे 3 औरतूं कहिड़ियूं? अल्लाह ताला फरमाए थो वल्लाई यइस्न मिनल महीस मिन निसाइकुम
अवां जूं उहे औरतूं जेके हैज़ खां मायूस थी चुकियूं आहिनि, माना मेनोपॉज़ में वही वञनि, अंग्रेज़ी में चइबो मेडिकल मेनोपॉज़, जेके माहवारी बंदि थी वञे, घणो करे 50 सालनि खां पोइ औरतुनि खे माहवारी बंदि थी वेंदी आहे, माना जेके हैज़ खां मायूस थी चुकियूं हुजनि उहे औरतूं। ए निर्तबतुम, जेकॾहिं तव्हांखे शक पवे उन्हनि जे मामले में, फ़इद्दतुहुन्न सलासतु अशहुर, अहिड़ियुनि औरतुनि जी इद्दत 3 महीना आहे। मुड़ुस तलाक ॾिनी, माई पोड़ी आहे, हैज़ नथो अचे, हू 3 हैज़ आहे न इद्दत, हू इद्दत 3 हैज़ आहे, पर हिनखे हैज़ नथो अचे, इद्दत घणा महीना थींदी? 3 महीना। वल्लाई लम यहिज़न, ऐं उहे औरतूं जिन खे हैज़ न आयो आहे तिन जी इद्दत बि 3 महीना आहे। उहे औरतूं जिन खे हैज़ न आयो आहे, वरी सोचिजो कहिड़ी औरतूं? हिकिड़ियूं उहे औरतूं जिन खे कंहिं बीमारी जे करे हैज़ कोन आयो आहे, से बि इन में शामिल आहिनि। बीमारी जे करे हैज़ नथो अचे, से बि इन हुकम में शामिल आहिनि। ॿियूं उहे छोकिरियूं जिन खे हैज़ कोन आयो आहे, तंहिंजे करे इन आयत जी तशरीह में इमामुल मुफ़स्सिरीन इब्न जरीर तबरी, इमाम शौकानी, इमाम मशहूर हनफी आलिम सरख्सी ऐं वॾा वॾा जेके माना मुफ़स्सिरीन आहिनि, बल्कि उहे सभ जा सभ चवनि था त इन ॻाल्हि ते इजमा आहे, जंहिं छोकिरी खे हैज़ न आयो आहे तंहिंजी बि शादी थी सघे थी, ऐं उनजी इद्दत जेकॾहिं मुड़ुस तलाक ॾे त 3 महीना आहे। इन आयत मंझि इजमाए उम्मत आहे। इब्न मुंज़िर लिखे थो त अहिड़ी छोकिरी जेका बालिग़ न आहे तंहिंजो बि निकाह थी सघे थो, उनजो निकाह बि थी सघे थो, क़ुरान जी आयत दलील आहे। ऐं मुड़ुस तलाक ॾे त 3 महीना उनजी इद्दत आहे। हाणे 2 क़िस्म थिया, टी कहिड़ी क़िस्म? व ऊलातुल अहमाली, उहे औरतूं जेके हमल सां आहिनि, मुड़ुस तलाक ॾिनी पर माई हमल सां आहे। अजलुहुन्न ऐं यज़अन हमलहुन्न, उन्हनि जी इद्दत छा आहे त उहे ॿार ॼणी हमल पंहिंजो वज़ा कनि। हाणे 3 क़िस्म थिया। उहा औरत जंहिंजो हैज़ बंदि थी चुको आहे, इद्दत 3 महीना। उहा छोकिरी जंहिंखे हैज़ न आयो आहे, इद्दत 3 महीना। उहा औरत जेका हमल सां आहे, उनजी इद्दत हमल जो वज़ा थियणु। हाणे क़ुरान करीम जी आयत आहे जेका दलील आहे त औरत जेकॾहिं नंढी हुजे, बालिग़ा न हुजे, तॾहिं बि उन जो निकाह थी सघे थो, उनजो निकाह थी सघे थो। बल्कि ॿुधायां, इन ई आयती तफ़सीर में शिया आलिम अल्लामा तूसी 10 जिल्दनि में तफ़सीर मोट मौजूद आहे तिबियान जे नाले सां। अल्लामा तूसी बि चवे थो त इन ई आयत में दलील मौजूद आहे, जंहिं छोकिरी खे हैज़ न आयो आहे उनजो निकाह बि थी सघे थो, बल्कि पूरी उम्मत जो इजमा आहे। हाणे मूंखे ॿुधायो त इन में कहिड़ी क़ाबिल एतिराज़ ॻाल्हि आहे, जेकॾहिं छोकिरी 9 सालनि जी आहे पर उहा तंदुरुस्त आहे ऐं उनजी सिहत तमामु सुठी आहे, त उन सां निकाह थी सघे थो, हम बिस्तरी घरवारो करे सघे थो, का बि क़ाबिल एतिराज़ ॻाल्हि कोन्हे, का बि क़ाबिल एतिराज़ ॻाल्हि कोन्हे। बल्कि हाणे अचां थो हिन दौर जे हवाले सां, हीउ जदीद दौर आहे न, छा हिन दौर जे अंदरि छोकिरियुनि नंढी उमिरि में ॿार ॼणिया आहिनि? छा छोकिरियुनि नंढी उमिरि में ॿार ॼणिया आहिनि? वञो तव्हां गूगल कॉम ते, हिकिड़ो ख़ासि जेका वेबसाइट आहे विकीपीडिया, विकीपीडिया माना जेका पूरी दुनिया जी तव्हांखे नॉलेज ॾिए थी, इंसाइक्लोपीडिया आहे विकीपीडिया। उन में लिखियलु आहे त उहे छोकिरियूं जिन जी तारीख़ माना महफ़ूज़ आहे, पुराणे दौर जी त ॻाल्हि ई परे आहे, तारीख़ महफ़ूज़ ई कोन्हे, लेकिन मालूम तारीख़ जे अंदरि जिन जी हिस्ट्री महफ़ूज़ आहे, विकीपीडिया वारो लिखे थो त अहिड़ियूं छोकिरियूं जिन जी 10 साल उमिरि हुई उन्हनि ॿार ॼणिया, अहिड़ियूं छोकिरियूं 69 आहिनि। घणियूं छोकिरियूं? 69। विकीपीडिया 10 सालनि जी उमिरि में जेकॾहिं ॿार ॼणी न थियूं त हमल कॾहिं थियो हूंदो? 9 महीना अॻु में त थियो हूंदो न, माना 9 साल जी उमिरि में, 9 साल जी उमिरि में कुझु महीना मथे उनखे हमल थियो
10 साल की उम्र में छोकरी ने ॿार ॼणिया 69 छोकरियों तव्हांजी विकीपीडिया चवे उनखां पोइ 9 साल जी छोकरियों विकीपीडिया लिखे तो 27 अहिड़ियूं छोकरियूं जिन 9 साल की उम्र में ॿार ॼणिया आहिनि 27 छोकरियूं पोइ 8 साल की उम्र में विकीपीडिया वारो लिखे तो 9 छोकरियूं अहिड़ियूं आहिनि जिन ॿार ॼणिया आहिनि उनखां पोइ 6 साल की उम्र में विकीपीडिया वारो लिखे तो हिकिड़ी हिंदुस्तान में हिकिड़ी यूक्रेन के अंदर 2 छोकरियूं अहिड़ियूं जिन 6 साल की उम्र में ॿार ॼणिया आहिनि ऐं दुनिया के अंदर यंगेस्ट मदर नंढे में नंढी मां वही फेसबुक ते ॾिसो बल्कि यूट्यूब ते ॾिसो या तव्हां वही गूगल काम ते ॾिसो जंहिं छोकरी ॿार ॼणियो आहे उनजी उम्र हुई 5 साल 7 महीना 21 ॾींहं 5 साल 7 महीना 21 ॾींहं पेरू जे मुल्क जी रहवासी 1939 के अंदर उन ॿार ॼणियो अॼु बि उनजा फोटू हर शइ मौजूद आहे तव्हांजे माना हिन गूगल कॉम मूंखे ॿुधाए एतिराज़ करण वारो छाजो एतिराज़ करियो 5 साल की उम्र में ॿार ॼणे पई छोकरी 10 साल की उम्र के अंदर 69 ॿार माना इहा त हिकिड़ी तारीख़ जेका रिकॉर्डेड आहे उन खां अॻु में केतिरा वाक़िया पेश अची चुका उनजो त को माना ॻाणे ई कोन्हे छा उते को एतिराज़ थियो त अल्लाह जा बानो हर इलाइक़े के अंदर उन खां पोइ सोशल कंडीशन्स छा आहिनि उन खां पोइ उन जूं माली हालतूं कहिड़ियूं आहिनि उनजो वॾो किरदारु आहे के औरतूं 30 साल जूं पर पोढ़ियूं का ताक़त कोन्हे छो त खाधो ई नाक़िस आहे के 10-12 साल जूं बि ताक़तवर छो त ग़िज़ा उन्हनि जी आला क़िस्म जी आहे मुतवाज़िन आहे तव्हां पाण ॾिसो पाण जे ई मुल्क जे अंदर के अहिड़ा आहिनि जेके 40 साल जी उम्र में लट करे पिया पोढ़ा थी रहिया के 70 साल जा जवान लॻा पिया आहिनि 70 साल की उम्र में सेहतमंद के तव्हांजा 40 साल की उम्र के अंदर पोढ़ा थी चुका का ताक़त उन्हनि जे अंदर कोन्हे तो वॾो किरदारु आहे इलाइक़े जो उन खां पोइ सोशल कंडीशन्स जो उन खां पोइ तव्हांजी माली हालतनि जो ऐं तव्हांजी सिहत जो तंहिंजे करे इन में को बि एतिराज़ जोगी ॻाल्हि कोन्हे बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां सैयदना अल्लाह जे रसूल जेका सैयदा आयशा सां जेका निकाह कयो अल्लाह जे हुक्म जे तहत पंहिंजी मर्ज़ी सां न सही बुखारी के अंदर केतिरो रिवायतूं मौजूद आहिनि उन खां सवाइ ॿियनि किताबनि जे अंदर पाण सुगरा फरमाइनि था त सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा सां निकाह खां अॻु में 2 दफ़ा मूंखे ख्वाब में सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा ॾेखारी वई 2 दफ़ा मूंखे ॾेखारी वई ऐं पैगम्बर जो ख्वाब वही जो क़िस्म हूंदो आहे ऐं मूंखे ॿुधायो वियो त ही तव्हांजी घरवारी थियण वारी आहे 2 दफ़ा सही बुखारी जी रिवायत आहे ही तव्हांजी ज़ाल थियण वारी आहे ऐं पोइ हिकमत ॾिसो जाहिलनि जी एॾा नज़र वञे ई कोन थी अल्लाह जे नबी 11 हिजरी में वफ़ात कई सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा वफ़ात कई 58 हिजरी में घणा साल पोइ हिते ज़िंदा रही 47 साल या रब जी हिकमत 47 सालनि ताईं मोहम्मद रसूलुल्लाह जो इल्म दुनिया ताईं पहुचाईंदी रही दुनिया ताईं पैगम्बर जो इल्म पहुचंदो रहियो 47 साल ऐं केतिरी आलिमा ख़ातून हुई जो 2210 हदीसूं पाण रिवायत करे जेके 7 सहाबा आहिनि न जिन तमामु घणियूं हदीसूं रिवायत कयूं आहिनि तिन में सैयदा आयशा बि शामिल आहे ॿी का बि अहिड़ी ख़ातून कोन्हे जंहिं एतिरे वॾे तादाद जे अंदरि हदीसूं अल्लाह जे नबी खां रिवायत कयूं हुजनि 2210 रिवायतूं सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जेके से माना रिवायत कयूं आहिनि ऐं केतिरी आलिमा ख़ातून अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह अन्हु चवे थो असां सहाबा ते जॾहिं का मुश्किल पेश ईंदी हुई का ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी हुई तिरमिज़ी जी रिवायत फसालना आयशत असीं सैयदा आयशा खां सुवाल कंदासूं इल्ला वजदना इंदहा मिनो इल्मा असीं जॾहिं सुवाल कंदा हुआसूं सैयदा आयशा खां के मुआमले जे बारे में के ॻाल्हि जे बारे में त सैयदा आयशा वटि इल्मु मौजूदु हूंदो जवाब ॾींदी हुई एतिरी आलिमा ख़ातून हुई ऐं हत्ता के इमाम ज़ोहरी जो त कौल आहे मुस्तदरिक हाकिम जे अंदरि मशहूर ताबई इमाम आहे चवे थो लो जोमिया इल्मुन नास कुल्लिहिम जेकॾहिं दुनिया जे सभिनी माण्हुनि जो इल्मु गॾु कयो वञे सुम इल्मु अज़वाजिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ अल्लाह जे नबी जी घरवारियुनि जो इल्मु गॾु कयो वञे लकानत आयशतु औसाहुम इल्मा त सैयदा आयशा इल्म जे मामले में उन्हनि खां मथबरी थी ऐं उन खां पोइ इमाम ज़हबी जो कौल
इमाम इब्न कसीर जो कौल तारीखी कौल है, ज़हाबी जो कौल आहे सियर आलाम नुबला जे अंदर, ऐं इमाम इब्न कसीर जो कौल आहे बिदाया व निहाया जे अंदर। इमाम ज़हाबी छा थो चवे, ॿुधंदा हलो सैयदा आयशा जो शान, चवे थो ला आलम फी उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं उम्मत मुहम्मद जे अंदर अहिड़ो को माण्हू नथो ॾिसां, का औरत नथो ॾिसां, बल वला फिन निसाए मुतलकन, बल्कि सभिनी औरतनि जे अंदर जेके बि औरतूं थियूं आहिनि दुनिया जे अंदर, न उम्मत मुहम्मद जे अंदर अहिड़ी औरत ॾिसां थो, न की पोएं दौर जे अंदर अहिड़ी औरत ॾिसां थो, कहिड़ी इमरातन आलम मिनहा, का अहिड़ी औरत जेका सैयदा आयशा खां इल्म में मथे हुजे, सैयदा आयशा खां इल्म में मथे हुजे, अहिड़ी औरत न हिन उम्मत में ॾिसां थो, न पोयनि उम्मतनि जे अंदर। इमाम ज़हाबी सियर आलाम नुबला ऐं इमाम इब्न कसीर छा थो चवे अल बिदाया व निहाया जे अंदर, चए थो वला योरफु फी साइरिन निसा फी हादिल उम्मती, हिन उम्मती सभिनी औरतनि में का बि अहिड़ी औरत मालूम न आहे, बल्कि वला फी गैरिहा, ॿियनि उम्मतनि जे अंदर बि आलमो मिनहा वला अफहम, जेका सैयदा आयशा खां वधीक इल्म वारी ऐं फ़हम वारी हुजे, अहिड़ी औरत ॿी का मालूम ई कोन्हे। इमाम इब्न कसीर, इमाम ज़हाबी जहिड़ा अज़ीम मुहद्दिस वेही सोचियो, ऐं आख़िर में उहा बदबख्त औरत जे हमिलो कयो आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर ते, आऊं चवां थो उन्हनि बदबख्तनि पंहिंजा किताब कोन पढ़िया आहिनि। हिंदू मज़हब जो हिकिड़ो किताब तमामु अहम आहे, पुराणो किताब आहे, जेको हिंदू जेके रिलीजियस लॉज़ आहिनि, जेके मज़हबी क़वानीन आहिनि, उन जे बारे में बुनियादी किताब आहे। किताब जो नालो आहे मनु समृति। मनु समृति हिंदू मज़हब जो पुराणो किताब आहे, जंहिंमें समाजी जेके हालात आहिनि हिंदू मज़हब जा से बि लिखियल आहिनि। इन जो चैप्टर नंबर 9 वर्स नंबर 88 अलहमदुलिल्लाह मूं पाण डाउनलोड कई आहे, मूं वटि मौजूदु आहे। उन में लिखे थो त जेके पीउ आहिनि, पीअर जेके आहिनि पंहिंजी धीअनि जूं शादियूं जल्दी कराइनि। अॻिते लिखे थो इवन दो शी मे नॉट हैव अटेंड द एज, हता के जेकॾहिं छोकिरी शादी जे लाइक़ उमिरि खे न पहुती हुजे, तॾहिं बि पीउ खे घुर्जे शादी कराए घोट जे हवाले करे छॾे। मनु समृति ही हिंदुनि जो किताब आहे, जंहिंमें बि इहा ॻाल्हि लिखियल आहे त भले नाबालिगा छोकिरी छो न हुजे, पीउ खे लाज़िम आहे उन छोकिरी खे परिणाए घोट जे हवाले करे छॾे। त भई सोचियो इन्हनि जा पंहिंजा किताब जेके माना छा था लिखनि, त अहिड़ी अज़ीम हस्ती उन ते एतिराज़ हिकिड़ो फज़ूल एतिराज़ आहे। उहे माण्हू कनि था जिन जे दिलि में पलीतियूं आहिनि, बुग़्ज़ आहे। वरना मूंखे ॿुधायो अल्लाह जे नबी जी सॼी सीरत असांजे साम्हूं आहे। छा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कॾहिं के दुश्मन इहो हमलो कयो त प्यारो पैगंबर नऊज़ बिल्लाह उन जे अंदरि का तलब आहे जिनसियत जी? कॾहिं बि न। यहूदी मौजूदु हुआ, मुनाफ़िक मौजूदु हुआ, उन्हनि कॾहिं बि अल्लाह जे नबी ते इहो हमलो कोन कयो। हीअ त असांजे हिन दौर जे अंदरि बाद मुनाफ़िक, नाम निहाद मुसलमान, दहरिया, हिंदू, ईसाई, यहूदी, उन्हनि इहो हमलो कयो आहे त अल्लाह जे रसूल खे बदनाम कयो वञे। लेकिन यादि रखी छॾियो मुंहिंजो जुमिलो, जंहिं बि माण्हू सिज ॾांहुं थुकियो उनजी थुक अची मुंहं में लॻंदी। मुहम्मद रसूलुल्लाह जो शान अल्लाह बुलंद करे छॾियो आहे। दुनिया सॼी गॾिजी पवे, प्यारे पैगंबर शान घटाए नथी सघे। जो अॻु में ॿुधाए चुको आहियां अज़ान जे हवाले सां त सिर्फ़ु 24 कलाकनि जे अंदरि, जंहिं में कैलकुलेशन करे तव्हांखे ॿुधायो, 24 कलाकनि जे अंदरि पूरी दुनिया में जंहिं इंसान जो नालो सभ खां ज़्यादा वरितो वञे थो उहो मुहम्मद रसूलुल्लाह। घणा दफ़ा? अरबे दफ़ा, अरबे दफ़ा, किरोड़े दफ़ा न। अॻु में कैलकुलेट करे चुको आहियां, अरबे दफ़ा 24 कलाकनि में नालो वरितो वञे थो। मूंखे हिकिड़ो माण्हू ॿुधायो जिन जी तव्हां पूॼा करियो था, चाहे इहो मार्क्स हुजे, लेनिन हुजे, राम हुजे या चंद्र हुजे, उन्हनि जो नालो केरु थो वठे? घणा दफ़ा था वठो? घणा दफ़ा वठो था 24 कलाकनि में? मुंहिंजे प्यारे पैगंबर जो नालो अरबे दफ़ा वरितो वञे थो। पूरी दुनिया जे अंदरि हिकु घड़ी अहिड़ी न आहे जिते अज़ान ईंदड़ हींअर न हुजे, हिकु घड़ी अहिड़ी न आहे जिते मुसलमान निमाज़ पढ़ंदड़ न हुजे, दुरूद पढ़ंदड़ न हुजे, हिकु घड़ी अहिड़ी न आहे मुसलमान इकामत चवंदड़ न हुजे। आहे का घड़ी? हींअर पाण बीठा आहियूं, ॾेढ थियो आहे। दुनिया में को टाइम अहिड़ी जॻह हूंदी जे ॾेढ राति जो थियो, तहजुद पढ़ंदड़ आहिनि।
तहज्जुद पढ़न पिया, पाण सुता पिया आहियूं, पिया फजर नमाज पढ़न पिया, ज़ोहर पढ़न पिया, ऐं सिर्फ़ फर्द नमाज़ूं न, सुन्नतूं, नफ़ल, नवाफ़िल पढ़न पिया, दुरूद पढ़न पिया। वेही सोचियो का हिकिड़ी घड़ी आहे धरती ते ख़ाली जो अल्लाह जे प्यारे पैगंबर जो नालो न वरितो वञे। रब कीअं नालो बुलंद करे छॾियो। तंहिंजे करे दोस्तो, ही बदबख़्त जेके आहिनि अल्लाह जे रसूल ते हमले करण वारा, उनजो जवाबु छा आहे? हाणे चवंदा हिन ॻाल्हि ते, उनजो जवाबु छा आहे? असांजा बाद मुस्लमान ॿाहिरि छा कंदा आहिनि, वरी उन्हनि जे ख़ुदानि खे या मज़हबी जेके उन्हनि जा अॻुवान आहिनि तिन खे गार गंद कंदा आहिनि। अल्लाह ताला इन खां मने करे छॾियो। फरमाई वला तसुब्बुल लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, मुशरिक अल्लाह खां सवाइ जिन खे पुकारनि था तिन खे गार गंद न करियो। फयसुब्बुल्लाह अदवम बग़ैर इल्म, नतीजो छा निकिरंदो? तव्हीं हुन जे ख़ुदानि खे गार गंद कंदा, उहे जहालत विचां अल्लाह खे गार गंद कंदा। ज़रियो तव्हीं बणिया, ज़रियो तव्हीं बणिया, तंहिंजे करे हुननि जे ख़ुदानि खे बि घटि वधि न ॻाल्हायो। हा, जवाबु ॾियणो आहे उन्हनि खे, त पोइ जवाबु कहिड़ो ॾियूं? सभ खां अज़ीम तरीन जवाबु कहिड़ो आहे? जे नबी सां हेतिरी मोहबत करियूं था, उनजे लाइ, उनजे शान जे लाइ मरण लाइ तयारु थी वञूं था, सोचियो उन प्यारे पैगंबर जी पैरवी करियूं था। या मोहबत जो असल सबूत पैरवी करियूं था। चेहरो साॻियो आहे, जे नबी सां मोहबत करियूं था, चेहरे ते ॾाढ़ी आहे, निमाज़नि जी पाबंदी आहे, अक़ीदत तौहीद पक्को पुख्तो आहे, हुकूक इबादत अदा करियूं था, कारोबार में ईमानदारी आहे, व्याज रिश्वत हराम के असां छॾियो आहे, ज़िना शराब नोशी के असां छॾियो आहे। मोहबत जो सबूत आहे अल्लाह जे नबी जी पैरवी करियो। दुश्मन खे सभ खां वॾो जवाबु, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, सभ खां वॾो जवाबु आहे प्यारे पैगंबर जी पैरवी करियो। पैगंबर जी सीरत खे पंहिंजी ज़िंदगी में आणियो अमली तरीक़े सां। इहा आहे मोहबत। बाक़ी ख़ाली गार गंद करणु विढ़णु, इहो को मोहबत जो सबूत कोन्हे। सहाबा किराम अल्लाह जे नबी जी पैरवी कंदा हुआ। अॼु असां ते लाज़िम आहे इन्हनि कुफ़ार खे जवाबु ॾियूं त असीं प्यारे पैगंबर जी पैरवी कंदासूं। मोहबत आहे, मोहबत जो सबूत आहे पैरवी करणु। त दोस्तो, अल्लाह ताला खां इहा ई दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे अल्लाह जे प्यारे पैगंबर जी मोहबत नसीब फरमाए, प्यारे पैगंबर जी शान सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं संदन पैरवी जी इत्तबा जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।